सूरह रूम रुकू नंबर 3 ऐं संदसि निशाननि मां हीअ आहे जो अव्हां खे मिटीअ मां बणायईं, वरी उन्हीअ महिल अव्हीं माण्हू थी घुमो फिरो था। ऐं संदसि निशाननि मां हीअ बि आहे जो अव्हां जे जिन्स मां अव्हां लाइ ज़ालूं पैदा कयाईं त उन्हनि सां आराम वठो ऐं अव्हां जे विच में प्यार ऐं ॿाझ पैदा कयाईं। बेशक हिन में उन्हीअ क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेके ध्यानु रखंदा आहिनि। आसमाननि ऐं ज़मीन जो बणाइण में अव्हां जी ज़बानुनि ऐं शिकिलुनि जो क़िस्मे क़िस्मे हुजणु संदसि निशाननि मां आहे। बेशक उन में ॼाणंदड़नि लाइ निशानियूं आहिनि ऐं अव्हां जो राति ऐं ॾींहं में सुम्हणु ऐं अव्हां जो संदसि फज़ल मां रोज़ी तलब करणु संदसि निशाननि मां आहे। बेशक हिन में उन क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेके ॿुधंदा आहिनि। ऐं संदसि निशाननि मां हीअ बि आहे जो अव्हां खे डेॼारण ऐं उमेद रखण लाइ विॼ ॾेखारींदो आहे ऐं आसमान खां पाणी वसाईंदो आहे, पोइ उन सां ज़मीन खे उन जे मरण खां पोइ जीआरींदो आहे। बेशक हिन में उन्हीअ क़ौम लाइ निशानियूं आहिनि जेकी सम्झ रखंदा आहिनि। ऐं संदसि हुकुम सां आसमान ऐं ज़मीन जो बीहण ऐं संदसि निशाननि मां आहे। वरी जंहिं महिल अव्हां खे ज़मीन मां हिकु ई भेरो सॾींदो, तंहिं महिल झटिपटि अव्हीं निकिरंदव ऐं जेकी आसमाननि ऐं ज़मीन में आहे सो संदसि आहे। सभई संदसि फ़र्माबरदार आहिनि ऐं उहो ई आहे जेको ख़ल्क़ खे नईं सिर बणाईंदो, वरी उन खे वराए बणाईंदो ऐं उहो खेसि बिल्कुलु संहिंजो आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन संदसि ई सिफ़त तमामु मथां ई आहे ऐं उहो ग़ालिब हिकमत वारो आहे।